लेडी हेल्थ सुपरवाइज़र खैरपुर ऐं अकाउंट्स सुपरवाइज़र ते बेज़ाब्तिगियुनि जे इल्ज़ामनि जो सिहत खाते तरफ़ां नोटिस वरितो वियो आहे। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त लेडी हेल्थ सुपरवाइज़र खैरपुर ऐं अकाउंट्स सुपरवाइज़र ते बेज़ाब्तिगियुनि जे इल्ज़ामनि जो सिहत खाते तरफ़ां नोटिस वरितो वियो आहे। डीजी सिहत मामले जी जांच लाइ DHO खैरपुर खे जांच लाइ ख़त लिखी छॾियो आहे। अख़्तियारनि जो चवणु आहे त मामले जे शफ़ाफ़ जांच लाइ 3 सीनियर ऑफिसरनि ते ॿुधल कमेटी जोड़ी वई आहे। डॉक्टर उबैदुल्ला बुड़ो खे कमेटी जो चेयरमैन मुक़ररु कयो वियो, जॾहिं त डॉक्टर फैज़ समो ऐं मिर्ज़ा अब्दुल्ला मेंबर तौरु शामिल आहिनि। जांच कमेटी 6 अप्रैल ते DHO ऑफिस खैरपुर में बाक़ायदा ॿुधणी कंदी। हिन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त लेडी हेल्थ सुपरवाइज़र खैरपुर ऐं अकाउंट सुपरवाइज़र ते बेज़ाब्तिगियुनि जे इल्ज़ामनि जो सिहत खाते तरफ़ां नोटिस वरितो वियो आहे। हिन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे खैरपुर खां सीनियर रिपोर्टर अली जाफ़री। जी अली जाफ़री, कहिड़ा तफ़सील आहिनि लेडी हेल्थ सुपरवाइज़र खैरपुर ऐं अकाउंट सुपरवाइज़र ते बेज़ाब्तिगियुनि जे इल्ज़ामनि जो सिहत खाते नोटिस वरितो आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, DG हेल्थ हैदराबाद पारां जेको आहे DHO खैरपुर ॾांहुं जेको आहे मुबैना करप्शन ऐं गैर क़ानूनी रक़म वसूल करण वारे मामले ते इंक्वायरी लाइ जेको आहे ख़त लिखी छॾियो आहे। ख़त में लेडी हेल्थ सुपरवाइज़र ऐं अकाउंटेंट सुपरवाइज़र ते बेज़ाब्तिगियुनि जा जेको आहे इल्ज़ाम पिणु जेको आहे मणिया विया आहिनि। लेडी हेल्थ जेको आहे सुपरवाइज़र शैला डोर ते जेको आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खां गैर क़ानूनी तौरु जेको आहे 5000 रुपया वसूल करण वारे इल्ज़ाम ते जेको आहे DG हेल्थ पारां लेटर में जेको आहे लॻायो वियो आहे। अकाउंटेंट सुपरवाइज़र असमतुल्ला पीज़ादो ख़िलाफ़ बि जेको आहे माली बेज़ाब्तिगियुनि बाबति जेको आहे शिकायतूं साम्हूं अचण बैदि जांच जो पिणु जेको आहे DG हेल्थ पारां हुकुमनामो जेको आहे जारी कयो वियो आहे। अख़्तियारनि मूजिबि मामले जी शफ़ाफ़ गैर जानिबदाराना ऐं तफ़सीली जांच लाइ जेको आहे 3 सीनियर ऑफिसरनि ते मुश्तमिल इंक्वायरी कमेटी जोड़ी जेको आहे वई आहे। कमेटी जेको आहे सूमर जे ॾींहुं जेको आहे पंहिंजो उहो फ़ैसिलो ॿुधाईंदी। कमेटीअ में डॉक्टर अब्दुल्ला जेको आहे बुड़ो खे जेको आहे चेयरमैन मुक़ररु कयो आहे, जॾहिं त डॉक्टर फहद समो ऐं फिनांस ऑफिसर मिर्ज़ा अब्दुल्ला सदर खे जेको आहे मेंबर तौरु जेको आहे हिन कमेटीअ में शामिल कयो आहे। इंक्वायरी कमेटी 6 अप्रैल ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस खैरपुर में जेको आहे बाक़ायदे जेको आहे ॿुधणी कंदी। कमेटीअ पारां रिकॉर्ड सर्विस बुक, माहवार रिपोर्टूं, रजिस्टर्ड रिफल स्लिप ऐं जेको आहे ॿियो लाॻापियल दस्तावेज़ समेत पेश थियण जी सख़्तु जेको आहे पिणु जेको आहे लेटर में हिदायत जारी कई वई आहे। जांच कमेटीअ खे जांच मुकमल करे 2 ॾींहंनि अंदरि जेको आहे रिपोर्ट अहिड़ो जेको आहे DG हेल्थ पारां जेको आहे हुकुमनामो जेको आहे जारी कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी अली जाफ़री तफ़सील ॾियण लाइ।